जिए सुखदेश, जिए मुख्तार आजम, रेवोल्यूशन साईं जीएम सेठ, जिए तेरे कायदे तेरे साईं अब्दुल भाई वाली से जिए तो अजय असी जिए सिंध यूनिवर्सिटी के पदर में जेका सिंध यूनिवर्सिटी साईं जीएम सेठ जी फिक्र जी एक वही अलामत रही है जेका बशीर खान के फिक्र जी वही अलामत रही है जेका आयसर साहब जी फिक्र जी वही अलामत रही है जेका मुजफ्फर भुट्टे रूपले चलियाणी अफजल कुंवर आसिफ कुंवर जेके भी सिंधु देश की आज़ादी जा राहगीर आहिनि उन्हनि जी अलामत रही है उते अॼु मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे आउं वधीक न ॻाल्हाईंदुसि छो त आउं जिस्मानी तौर ते दोस्तनि खां वादे कयो आहे त बहितर न आहियां ऐं मूंखे मुंहिंजी तबियत जी हिकु जेका नासाज़गी आहे त आउं ताज़ो ई पंहिंजे मामले जो ज़िक्र करो न त ताज सेनगर जेको मुसलसल मोहम्मद गुज़रे ख़ुदा दाद जेको तशद्दुद हेठि असांखे रखियो उन सबबु आउं तबियत जी नासाज़गी सबबु मुख़्तसर ई ॻाल्हाईंदुसि ऐं मुख़्तसर इहो ॻाल्हाईंदुसि त आउं अॼु जेकर हिन यूनिवर्सिटी जे पदर में आयो आहियां त अवां दोस्तनि जो थोराइतो थियो आयो आहियां त अवां समूरा दोस्त जिन जिन बि दोस्त असांजी आज़ादी जे लाइ असांजी बाज़ियाबी जे लाइ जिन बि दोस्तनि आवाज़ उथारे ऐं उन समूरनि दोस्तनि जो थोराइतो आहे ख़ासि करे पंहिंजी तंज़ीम मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि थी अचे त ताज सेल में हिकिड़ो शायदि को बि अमलदार हो जंहिं मूंखे तशद्दुद करण बाद इहा ॻाल्हि कई त सरमत तुंहिंजो तूं जेको आहे जसाब आरिफ जो शायदि मेंबर आहीं या अॻुवान आहीं तुंहिंजे लाइ समूरी सिंध में इhtजाज जो ऐलान कयो वियो त मूं चयो त हा मां जसाब आरिफ जो मेंबर आहियां ऐं मूंखे फ़ख्रु महसूसु थियो त चए त तुंहिंजे लाइ जसाब आरिफ समूरी सिंध में इhtजाज जो ऐलान कयो आहे ऐं उन इhtजाज सबबु असां शायदि तो ते तशद्दुद घटि करे रहिया आहियूं ऐं तोखे अॼु या सुभाणे आज़ादु कंदासीं वो अमलदार शायद मूंखे इहे फील थियो त को सिंधी हो जंहिं हमलो करण दौर में मूंखे उत्साह बख़्शियो ऐं मूं ख़ुशी मंद जो उन सेल जे अंदरि पंहिंजी तंज़ीम जो अंदरि ई अंदरि में थोराइतो बि वञो त इन वजह में मूं अंदरि जॾहिं डाक सेल में तशद्दुद बर्दाश्त कयो त मूं साईं जीएम साहिब जो ज़िक्र पे बंदि कयो त यार असीं अदम तशद्दुद जेका आहे असीं दहशतगर्द न आहियूं असीं इहो वाज़े रखियो ऐं हिन पंडाल जे तवसुल सां समूरनि दोस्तनि खे मुमकिन आहे त हीअ रियासती जेके माण्हू आहिनि जिन असांखे खंभे गुम कयो जिन असांखे तशद्दुद कयो चादर चोटी वटि कढंदुसि बाबार करे मुंहिंजे मथां हथियार ताणी मूंखे खंभे गुम करण खां पोइ जेको आहे त हुननि खे हिकु बदिलाउ वॾो दहशतगर्द आहे जॾहिं त मूं हुननि खे वाज़े इहा ॻाल्हि कई त आउं दहशतगर्द न आहियां ऐं साईं जीएम सेठ जे फिक्र सां गॾु जेको साईं जीएम सेठ जो फिक्र जेको अदम तशद्दुद जी ॻाल्हि थो करे सिंध जेका अमन परस्तनि जी धरती आहे ऐं उन जो ज़िक्र थो कयो आहियां हा असां बि जॾहिं तव्हां तशद्दुद कयो था त असीं मुज़फ्फर भुट्टे जो बि रंग अख़्तियार कयूं था रूपले चौलाणी जो बि रंग अख़्तियार कयूं था शहीद अफजल कुंवर जी आसिफ कुंवर जो बि रंग अख़्तियार कयूं था पर असीं दहशतगर्द आहियूं असां पंहिंजे वतन जी आज़ादी जी ॻाल्हि कयूं था जेको वतन हलाले साल तारीख़ लिखे थो जेको वतन तहज़ीब याफ़्ता आहे जेको वतन प्रेम मोहबत ऐं अमन बादशाही जी ॻाल्हि करे थो साईं जीएम सेठ जो फिक्र जेको अमन वारो तरक़ी बनी आदम जी ॻाल्हि करे थो उन फिक्र जी ॻाल्हि कयूं था पर असीं दहशतगर्द न आहियूं असीं के एजेंट न आहियूं असीं पंहिंजे वतन खे शरफ़नि जी ॻाल्हि कयूं था असीं पैरंदनि जी ॻाल्हि कयूं था असीं पंहिंजे वतन जी दिफ़ा कयूं था असांखे जिन केसनि में जिन ॻाल्हियुनि में तव्हां फसियल पिया जंहिं असां कतई न सघंदा आहियूं ऐं मुख़्तसर ॻाल्हि कंदो आहियां त मुझो घरानो ख़ासि करे इहा इफ़रादी ॻाल्हि आहे मूंखे न कई हुई पर मुंहिंजे ज़हन में तरी वियो आहे त मुझो घरानो जेको गुज़िरियल 25 साल खां रियासती
तशद्दुद ईज़ा पीड़ा वठंदो आहे जिनमें मुझो नंढो चाचो रियाज़ जो शहीद जो पुलिस था दाग जो शहीद चुको चाचा इम्तियाज़ जो हाफ़रे जी चुको जो पुलिस गोले आई मो बसो तशद्दुद रही चुको बाउ शाहजहान मीरानी जो तस्कम आइसर जो आहे जी मसौस में मेंबर भी आहे वो जो सीनियर अगवान बा वो मसौस का संबंध मुझो बा सेल मीरानी आई मुझो कजन मेराल मीरानी जेके मुसलसल रियासती अकबर खान हेठरांदा मुसलसल तशद्दुद के हेठरांदा उन्हनि जे लाइ मूंखे चयो वियो त तव्हां जेका तव्हांजी सियासी जेका बियो कयो उहा जस्टिस आइसर आहे जस्टिस आइसर त मूं चयो त आऊं सम्झां पियो त असांजी जेका बिए कयो उहा जस्टिस आइसर न पर साईं जेम्स जो फिक्र आहे जंहिं हिसाब सां पिछड़ आहियो जंहिं हिसाब सां गुंजियल आहियो ऐं उहा आइसर जेको अदब तशद्दुद जो कयल आहे जेको चवे थो पाण पंहिंजे फिक्र में लिखियो थो ऐं केर बि चाहींदा जेको मुर्गी जो फिक्र करे त मुर्गी खे बि वठी ॾियण ऐं कोन थो करे जेको मुर्गी खे बि वठी ॾियण त आवाज़ थो कयां क्या जेका चाहींदा सुणे उनसां उर्दू थो कयां मुख़्तसर कंदो हलां त डॉक्टर सेवंदर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जेका जे मूंखे उत्साह अचियो त मूंखे हींअर फुरकान जे साम्हूं ज़िक्र कयो त फुरकान मूंखे चयो त तव्हां भले उनसे ज़िक्र कजो त मूंखे रियासत पंहिंजे तशद्दुद हेठि रखी मूंसां हिकिड़ी ॻाल्हि कई त मूंखे चवनि त असां जेके बि तंज़ीमूं त सरल दोस्त आहिनि माण्हू आहिनि कंहिंसां बि को इख़्तिलाफ़ न आहे को बि तंज़ीमी काउंटर उथंदा आहिनि असां ॿिनि खे बि चयो आहे पर उहे हिकु वक़्त ते पंहिंजी ॻाल्हि तोड़े मरोड़े ऐं असांजे अंडरग्राउंड थी ॻाल्हियूं कनि था त दायरे अंदरि ॻाल्हियूं कनि था पर तव्हां जस्टिस जसाम आइसर जा जेके मेंबर कारकुन आहियो जेके दावा था कयो त न असीं जेको इंतहा जी ॻाल्हि आहे राय जो मुताबिक़ कयूं असां सिंधु देश जी आज़ादी ऐं साईं जेम्स जे फिक्र खां राष्ट्र मथां कोन इहा ॻाल्हि जॾहिं मूंसां कंहिं कई त मूंखे एॾो फ़ख्रु महसूसु थियो त या मां जसाम आइसर जो मेंबर आहियां मुंहिंजे लाइ इहो उन खां वधीक को एहसासु पिणु कोन थी सघे त मां जसाम आइसर मेंबर आहियां जेका इहा रियासत फ़ासिद आहे ऐं हिन पदर ते वेठल आहियां ज़हनी तौर ते तमामु बुज़ुर्ग आहियां पर जिस्मानी तौर ते ऐं दोस्तनि खे मां डिस्टर्ब आहियां मूंखे मुसलसल तशद्दुद थियो तमामु घणो तशद्दुद थियो आहे पर इहा ॻाल्हि मां वाज़िह कंदो वञां त मां न छुटियो आहियां न मां टुटो आहियां मां ख़ासि करे तव्हां जेके बि दोस्त वेठा मुंहिंजो दोहिराईंदो आहियां पंहिंजी तंज़ीम ख़ासि करे पंहिंजी तंज़ीम जो दोहिराईंदो आहियां जंहिं सिंध में मुंहिंजी आज़ादी जे लाइ तुरत आज़ादी बाज़ाबी जे लाइ जो एहतिजाज जो सॾु ॾिनो जंहिं सबबु रियासत ख़तरे में पए थी ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका मां दोस्तनि खां कंदो हलां त इहा वाज़िह कयो ज़ेल सी त जेके दोस्त समझनि था त जेको बि कारकुन असांजे पास करे म्यूज़िक कयो जसां आइसर जी ॻाल्हि कई जसां आइसर जी ॻाल्हि कयां एहतिजाज हिन वक़्तु रियासत जे लाइ वॾे मौल मौसूल आहे जे अगरि को बि शख़्स फुरकान पोइ असद सजा अली रज़ा प्रोई या सईद चांजो या जेके बि पिंडा दोस्त आहिनि मुंहिंजी आज़ादी जे लाइ के बि शख़्स आज़ादी लाइ हिकिड़ो हिकिड़ो नॉर्मली बिना फ्रेंड्स खणी के रोड ते भी के फेसबुक ते पोस्ट करदा सोशल मीडिया पोस्ट करदा फलाणी आवाज़ भर के होता तो माफ करे रियासत फर्क करे बची तो हम जो कारण इहो है त रियासत जे लाइ वॾे माण्हू मसलो इहो आहे माण्हू जे लाइ आवाज़ करणु जे माण्हू जे लाइ आवाज़ थो थिए मिस्ट्री पर्सन जो वॾे मां वॾो मसलो आहे सिंध जो वॾे मां वॾो इशू आहे इन जे लाइ अवां दोस्तनि खे इहो अर्ज़ु कयो त जेके बि दोस्त सिंध मां खमे घुमण जो वॾो मामलो आहे जेके बि दोस्त मिलनि उन्हनि जे लाइ भरपूर आवाज़ करणु घुरिजे उन्हनि मां रियासत डिस्टर्ब थिए थी रियासत परेशान थी ऐं रियासत गीती पोस्टल ऐं कायर मां वाज़िह थो कयां मां पिंडा ऐं तससुर खां अवां दोस्तनि खे ॿुधायां गीती कायर जे वक़्तु मूंखे खण आया त आउं सुतो पियो राति जा लॻभॻि 3 थी चुको हुयो त मुंहिंजे वालिद साहब मूंखे जी हथ सां उथारियो त शर्मत ये रियासती इदारा कुछ पुलिस एहलकार
जेके दावा था कनि त सरमत दहशतगर्द आहे, सरमत इन्वेस्टिगेशन करण लाइ सरमत खे गिरफ़्तार करण आया त मां उते बीठो ऐं हुन सां मूं मज़ाक़ कई त मूं चयो त अव्हां सां मसइलो छा आहे, तव्हां जॾहिं दिलि थी चवे त सजा मीराणी खे खणी सघो था, जॾहिं दिलि थी चवे त मेरा मीराणी सोई मीराणी खे खणी गुम करे था छॾियो ऐं हुननि खे मुख़्तलिफ़ जेको आहे रियासती पंहिंजनि जेके हथराद केसनि में जेके ज़ाती केसनि में ज़ाहिर करे था छॾियो पिया। मामिलो छा आहे, जॾहिं त मां बि कंहिं बि दहशतगर्दी में इन्वॉल्व आहियां, पर हुते बीठल एहलकार मूंखे चयो त जेको आहे त सरमत घणी कुझु आहे बकवास थो करी, असां सां गॾु तूं हलणो पवंदो तोखे। ऐं मुंहिंजे वालिद साहिब जंहिंसां विढ़ंदा रहिया, मुंहिंजी वालदा सां विढ़ंदा रहिया, मुंहिंजी भेणुनि सां विढ़ंदा रहिया, मुंहिंजे भाउरनि सां विढ़ंदा रहिया, पोइ नतीजे में सम्झो जेका हिकिड़ी यगा हुई रियासतनि जी जेका हू तक़रीबन 100 खां 150 माण्हू जेके मुंहिंजे घर में घिरी आया, जिन मूंखे तशदुद करे ऐं मूंखे खंभे खणी ऐं मूंखे गाॾी में विहारनि ऐं ॿिया वक़्तु ई मूंखे इहा ॻाल्हि कनि त तूं सरमत कहिड़े तरीक़े सां वापसि आहीं। त मूं हुनखे ॿुधायो त मां जसा वारिस जो मेंबर आहियां, जे वॾे माण्हू जो ॾोह इहो आहे त तूं जसा वारिस जो मेंबर आहीं। अॼु आउं सम्झां थो त साईं जीएम सेठ जे फ़िक्र जी फतेह आहे, साईं अब्दुल वाहिद आज़म जे फ़िक्र जी फतेह आहे, जो सिंध जो शऊर जेको असांजी आज़ादी लाइ जे रद अमल ॾिनो। आउं हिन सभिनी दोस्तनि जो थोराईंदो आहियां ऐं उन्हनि खे इहो अर्ज़ु कंदुसि त मिसिंग पर्सन जो जेको ख़ासि करे मामिलो आहे उन ते वधि खां वधि आवाज़ उथारिनि। ऐं हीअ रियासत तमामु घणी ख़ुशि आहे, तमामु घणी एतिरे ताईं ख़ुशि आहे त अंदाज़ो लॻाए मां छा आहे, मुंहिंजी हाथी न ॾिसो जेके बि दोस्त खणनि, जेके बि दोस्त मुंहिंजी हाथी छा आहे, तव्हांखे अंदाज़ो थी सघे थो त मां हथियार जे साम्हूं हुन सां बीह सघंदो, कतई न थो बीह सघां। उहा रियासत हिकु न ॿ ॼणा जेके मूंखे हथियार टाणे ऐं मूंखे चई रहिया हुया त सरमत तोखे हलणो पवंदो सज़ा करे। इहा रियासत एतिरी त बुज़दिल, एतिरी त भारी आहे, कुझु बि न आहे करिणो, जवाबु ॾियणो आहे ऐं हुन सां विढ़णो आहे, हुन खां पुछणो आहे त तूं असांजे घर में चादर चोॾीअ वारी तकदीस फरमा करे कीअं थो अचे। सिंधी माण्हुनि खे ख़ामोश न रहणो, ख़ासि करे पंहिंजी फ़िक्र सां जेके बि दोस्त साईं जीएम सेठ जे फ़िक्र सां जेके बि असीं दहशतगर्द न आहियूं, इहो त वाज़िह आहे। असीं अमन पसंद साईं जीएम सेठ जे फ़िक्र अदम तशद्दुद जे क़ाइल आहियूं। असांखे विढ़णो आहे, असांखे मज़ामत करणी आहे ऐं असांखे हिन लाइ सवाल करिणो आहे त तव्हां जेके बि आहियो तव्हां कीअं दोस्त आहियो जो राति जो आधी राति जो असांखे खणी हथियार इहो को बि साल जे छो दावा करे आउं वोट न कोन ॾियां लेकिन रुपी वेंदो आहे। पर हथियार केतिरा बि मुका हुजनि, पर फ़िक्र साईं जीएम सेठ जो जेको बि कारकुन आहे, जेको बि कोन लॻाए, उहो वतन जी आज़ादी जेको ॻाल्हि थो करे पियो, उहो रियासत जे लाइ वॾो हिकिड़ो ताक़तवर हथियार आहे। हिन रियासत खे इहो ॿुधाइणो आहे त पाण बुज़दिल न आहियूं, असां ताक़तवर आहियूं, असां बुर्दबार आहियूं ऐं तव्हां बुज़दिल ऐं गिजी आहियो जेके असांखे राति जे क़ुरान में अची असांजे मथां हमलो कयो था, असांखे खणी गुम करे था छॾियो। ऐं लतीफ़ साईं जो हिकिड़ो बेट पढ़ी पर जॻह वरुसि खरखड़ा लाइ सुख न सुका करे, खरखड़ा लाइ सुख न सुका करे ओसड़ो आहे खावड़नि खे बंदि जो। ऐं ॿियो बि मूंखे लतीफ़ साईं जो यादि आयो आहे जेको ख़ासि करे आउं पढ़णु कोन विसारींदुसि थोरा की थोरा मूंखे माण्हुनि जा जेको मां दोस्तनि लाइ ख़ासि करे आहे जिन मूंखे थोरा कया, जिन ख़ासि करे मूंखे थोरा कया आहिनि, जिन अवां दोस्तनि जे आवाज़ ऐं दोस्तनि जे रद अमल सबबु बि आउं वञी पिंडार में बि तव्हां सां ॻाल्हाए रहियो आहियां त थोरा की थोरा मुंहिंजे माण्हुनि जा थर में वारी थोरड़ी हुते घरेड़ा भलायूं फेरा वञी केतिरा जीअं